नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो गबोल में 2004 खां वठी बिजली जो निज़ाम धरम भरम बणियल आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंदकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कंदकोट वेझो यूसी गुबले में, जिते ॻोठाणनि बिजली जे बारे में एहतिजाज कयो आहे। वधीक ॻोठाणनि खां मालूम कयूं था त हिननि जो छा चवणु आहे। जी सर, असांजो इहो चवणु आहे त 2004 खां वठी जेको यूसी गुबले जो बिजली आहे उनजा जेका लाइन आहिनि उहा कटियल आहिनि। बिल्कुलु यूसी गुबले में 2004 खां वठी बिजली जेको कटे वियो आहे, उन खां वठी जेको बिजली आहे उहो धरम भरम थियल आहे ऐं चूंडियल नुमाइंदा जेका आहिनि उहा वोट वठण जे लाइ माल ज़ाहिर थींदा आहिनि ऐं कंहिं बि MPA या MNA या यूसी चेयरमैन यूसी गुबले जो जेको आहे अवाम जो सार ऐं संभार न लथो आहे। असां आला अमलदारनि खां इहो अपील कयूं था ऐं चूंडियल नुमाइंदनि खे इहो गुज़ारिश कयूं था त ख़ुदारा पाण त एसियुनि में ऐं बंगलनि में सुता पिया आहिनि, जंहिंखां वोट वठी करे चेयरमैन बणिजनि था ऐं MPA बणिजनि था ऐं जेका आहिनि चूंडियल नुमाइंदा थियनि था। असां मां इहो उन्हनि खे चवणु चाहियां थो त कंहिं अवाम जी सार संभार लहो ऐं आला अमलदारनि खे इहो अपील कयां थो त ख़ुदारा यूसी गुबले जो जेको बिजली आहे उहो बहाल कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। जी नाज़रीन, तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिननि जो इहो ई चवणु आहे त हिते जेका बि चूंडियल नुमाइंदा आहिनि सो करप्ट आहिनि। वोट वठण टाइम जेका आहे सो त ईंदा आहिनि, वाइदा करे त वञनि था, पर को बि सार संभाल लहण लाइ तयारु न आहिनि। असां शदीद गर्मी में परेशान आहियूं। हू त पंहिंजे बंगलनि में गहरियूं निंड करे सुता पिया आहिनि। असां वस वारनि खे इहो अपील कयूं था त ख़ुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं बिजली बहाल कयो ॾिनो वञे। कैमरामैन हिदायतुल्लाह सां गॾु जानी चौसाल बलोच, अवामी न्यूज़ कंदकोट। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।